नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां ख़बर ॾींदड़ केपरो शहर जे खटणाबाद मोहल्ले जे रहवासियुनि जो गुज़िरियल कुछ ॾींहनि खां सड़ी वियल ट्रांसफार्मर न लॻाइण ख़िलाफ़ हिदायत पठाइण वासिफ़ वाराई विशाल दास ऐं अरसलान समी जी अॻवानी में मेन मीरप्रकाश रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त 5 ॾींहं थी विया आहिनि असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, पर 5 ॾींहं गुज़रण बावजूद बि सड़ी वियल ट्रांसफार्मर नाहे लॻी सघियो ऐं असां सख़्त गर्मी में सड़ी रहिया आहियूं ऐं रातियूं जागे गुज़ारियूं था। इन्हनि चयो त 5 ॾींहनि खां बिजली नाहे, मच्छरनि जे आज़ार सबबि बिटे अज़ाब हेठि ऐं को बि सार नथो लहे ऐं वापडा वारा रुगो डटा ॾेई रहिया आहिनि। इन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजी फौरी तौर बिजली बहाल करे ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज दायरो वधाए वेंदो। जॾहिं त एहतजाज सबबि ट्रैफिक मुअतल थी वई, गाॾियुनि जो कतारूं लॻल, स्कूली शागिर्द समेत मुसाफ़िर सख़्त परेशान। शुरू थींदो लाइट आहे कोन ऐं एहतजाज अॼु कयो आहे यको ई पाण में वापडाउन जो पाण में मसइलो अलाए छा आहे, लाइट लॻाइनि कोन पिया, ट्रांसफार्मर लॻाए छॾनि। एहतजाज असीं ख़तमु था करियूं, को मसइलो न आहे। एहतजाज माण्हुनि जो आहे, माण्हू तकलीफ़ में आहिनि, बेराए महिरबानी करे ट्रांसफार्मर लॻाए छॾनि, माण्हू निकिरी वेंदा, कंहिंखे शौक़ु कोन्हे बीहण जो, महिरबानी करे ट्रांसफार्मर लॻाए वेचा। सर असां वटि अञा ताईं का कोन आहिनि, ना वापडा जो अमलो आयो आहे, सिर्फ़ु SHO आयो, हू बि उन पंहिंजा वॾा मुंशी नंढा मुंशी मोकिलिया, इहो असां सां ॻाल्हायो आहे। या PTI जा 2 टे हमरा आया, उहो ॻाल्हायो आहे असां सां को ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। SDO चए थो जो असांजी उन्हनि जी SDO ऐं लाइनमैन पाण सुपरिटेंडेंट पाण में कोन था ठहिनि। SDO त अॼु चौथों 5 ॾींहुं ज़ाहिर ई कोन्हे असां वटि। असांजो ट्रांसफार्मर जी सड़ियो आहे, 2 ॾींहं थिया आहिनि, हुन चयो ॿिए जुमेर ॾींहुं लॻी वेंदो। जुमेर ॾींहुं असां एहतजाज कयो आहे, हिन जो शाम जो 10 बजे लॻंदो ऐं जुमे खां पोइ वरी अॼु छंछरु अची वियो, मगर अॼु बि अञा ताईं वापडा वारा ज़ाहिर कोन्हनि। ना शहर जा जेको धणी आहिनि, जेको मुंतखिब चेयरमैन आहे, न या को बि माना XYZ कहिड़ी बि बिरादरी आहिनि या MLA MP आहिनि, अञा ताईं असां वटि का कोन आहे। असां अॼु चौथों 5 ॾींहं आहिनि असां हिते उस में बीठा आहियूं। असांजी ॻाल्हि ख़ैर असां ॿाहिरि निकिरी वञे, घर में जेको मायूं आहिनि, ॿार आहिनि, हू केॾा वञनि। अहिड़ी गर्मी में पीअण लाइ पाणी कोन्हे, मस्जिद में माण्हू वज़ू करण लाइ पाणी कोन्हे, अहिड़ा हालात लॻा पिया आहिनि अॼु। बिल्कुलु लाइट न आहे, वॾा त माण्हू चलो पंहिंजो हू हलनि पिया, हुननि जा हलनि पिया ट्रांसफर। असांजो ट्रांसफर सड़े खे अॼु 5 ॾींहं थी वियो आहे, 3 चक्कर सड़ी चुको आहे हिन महीने में। हाणे हुनखे ठाराइनि था, उन में मटीरियल अहिड़ो था हणी छॾनि जेको हू राति जो लॻनि त सुबुह जो सड़ी थो वञे। अॼु 5 ॾींहं थी विया आहिनि, पंहिंजे पाण में जहिड़े मुंहिंजे आवाम खे पीसीनि पिया। असांजे घरनि में पाणी न आहे, मानी बचायूं अटो ॻूं, उन जे पीअण जे लाइ पाणी न आहे। 5 ॾींहं थी विया आहिनि, असांजो कंहिं क़यादत सां या कंहिं बि पार्टी सां को बि तलब कोन्हे, न को असांजो झेड़ो आहे। असांखे पंहिंजो ट्रांसफर लॻाए ॾेई छॾ, असां एहतियात करूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।